अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद करियां थी त बिल्कुलु ख़ैरियत सां ऐं ठीकु हूंदा। जेके ॿाहिरि मूंखे ॾिसी रहिया आहिनि ऐं ॿुधी रहिया आहिनि, सो थैंक यू सो मच त मुंहिंजी हिन वीडियो खे वॉच करे रहिया आहिनि ऐं आख़िर ताईं ज़रूरु ॿुधंदा। राणीपुर वारे वाक़े जे बारे में अॼु मां वीडियो ई ठाहे रही आहियां। अचणो त ख़ैर लाइव हो, लेकिन एतिरो टाइम न हो, टाइम काफ़ी शॉर्ट हो, इन करे मां सोचियो त हिकिड़े कुंड में वञी करे हिकिड़ी वीडियो ठाहे छॾियां, नंढड़ी सी हिकिड़ी वीडियो क्लिप, छो त लाइव सेशन काफ़ी वॾो थी वेंदो ऐं एतिरो टाइम न हो मूं वटि। त राणीपुर वारे वाक़े ते हींअर जॾहिं मां पोस्टूं छॾियूं आहिनि त काफ़ी मुंहिंजे भाइरनि इहे कमेंट कया आहिनि मूंखे त तव्हां राणीपुर जे सरदारनि जी, पीरनि जी ताक़त नथा ॼाणो। छा मतिलबु आहे इन ॻाल्हि जो? मुंहिंजो सुवालु आहे त छा मतिलबु आहे इन ॻाल्हि जो त मां उन्हनि जी ताक़त खां वाक़िफ़ न आहियां। जॾहिं मां उन्हनि खे इहो कमेंट में जवाबु ॾिनो त ख़ुदा खां मथे ॿी का ताक़त कोन्हे, त हू उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजो ईमान एतिरो मज़बूत न आहे। ठीकु आहे न, असांजो ईमान एतिरो मज़बूत न आहे जेको असीं मतिलबु त हुननि खे ईअं चऊं। आख़िर छाजे लाइ? हू कंहिंजी न्याणी न हुई? मुंहिंजो जवाबु सिर्फ़ु इहो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके इन्हनि पीरनि खे, इन्हनि मीरनि खे, सरदार जागीरदार जेके आहिनि, इन्हनि खे जेके बोतारनि खे छा सम्झनि पिया? छा इहे ज़मीनी ख़ुदा आहिनि? छो? आख़िर छाजे लाइ? केतिरे हद ताईं? घणा ॾींहं? आख़िर ईअं ई थींदो रहंदो? माण्हू क़त्ल थींदा, न्याणियुनि सां ज़्यादतियूं थींदियूं। मां सिर्फ़ु इहो चवणु चाहियां थी त इन न्याणी जी जाइ ते पंहिंजी न्याणी खे रखी ॾिसो। जॾहिं तव्हां पाण पंहिंजे दिलि ते तव्हांजी ईंदी न, जॾहिं तव्हां ते पाण गुज़रंदी, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी त आख़िर छो उहे माइट इंसाफ़ जे लाइ रड़ियूं पिया कनि, दर बदर ज़लील पिया थियनि, CM हाउस जे ॿाहिरि, DIG ऑफिस, वरी IG सिंध। आख़िर छाजे लाइ? इन्हनि पीरनि खां, इन्हनि मीरनि खां, इन्हनि सरदारनि खां, बोतारनि खां मथे आहिनि। अगरि इहे सभु मथे आहिनि त पोइ ही ऑफिसर्स छाजे लाइ वेठल आहिनि? आख़िर असांजा टैक्स, असां ग़रीबनि खां टैक्स वठी करे हुननि खे जेके ॾिना पिया वञनि, पघार पिया ॾिना वञनि, जेके पघार वेही करे खणनि पिया, छाजे लाइ पिया खणनि? पोइ वञी पंहिंजे घर भेड़ा थियनि, पंहिंजो घर वञी संभालनि, जॾहिं उन्हनि खां बि इंसाफ़ नथो थिए। छाजे लाइ? आख़िर असीं त ॾियूं पिया न, टूल गेट ते असीं पैसा ॾियूं पिया, हर शइ जो टैक्स असीं भरियूं पिया। छाजो टैक्स कोन्हे? हर शइ ते असीं टैक्स भरियूं पिया, इन करे त इन्हनि गवर्नमेंट ऑफिसरनि जी पघार थी सघे ऐं इन्हनि जी पघार थिए त हीअ जेको आहे कमु कनि। ऐं जॾहिं इहे इन्हनि खां, जॾहिं इन्हनि ऑफिसरनि खां, जॾहिं इहे पीर, इहे मीर, इहे बोतार, इहे जागीरदार जॾहिं इन्हनि खां ज़ोर आहिनि, त पोइ असीं जेको आहे सो पंहिंजे हलाल जी कमाई मां इहे टैक्स भरे उन्हनि खे छाजो पघार पिया ॾियूं? पोइ इहे बंदि कया वञनि, जेके इंसाफ़ जा दरवाज़ा आहिनि, जेके CM हाउस आहिनि, जेके कोर्टूं आहिनि, इहे बंदि कयूं वञनि। बंदि करियो पोइ इन्हनि खे। छाजे लाइ? आख़िर जंहिंसां नाइंसाफ़ी थिए उनजो बसि आवाज़ बंदि कराइणो आहे। इन करे त हू पीर आहे, हू मीर आहे, हू जागीरदार आहे, हू को बोतार आहे। इंसाफ़ छा सॼी ज़िंदगी कोन थींदो छा पाकिस्तान में? मुंहिंजी गुज़ारिश आहे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि सां त महिरबानी करियो, अगरि उनजे माइटनि खे हौसलो नथा ॾेई सघो त अहिड़ा कमेंट्स पास न करियो त हू पीर आहिनि, हू मीर आहिनि, हू जागीरदार आहिनि। हू जागीरदार आहिनि त छा कंदा? मूंखे इहो ॿुधायो, हू छा कंदा? छा कंदा? आख़िर न्याणी जे लाइ इंसाफ़ जी घुर करियूं था ऐं न्याणी खे असीं इंसाफ़ वठी ॾियारींदासीं, छो त हुन सां पहिरीं जिन्सी ॾाढाई करे इन खां पोइ हुनखे क़त्ल कयो वियो आहे। इन जी मज़म्मत न, हाणे मज़ामत कंदासीं। जेतिरो थी सघियो असीं आवाज़ बुलंद ज़रूरु कंदासीं ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि भाइरनि खां त हौसला बुलंद करियो। उनजे माइटनि जा, उन्हनि जे ॾुख में शरीक थियो ऐं उन्हनि जा हौसला बुलंद करियो, न की तव्हां ईअं करियो त बाबा उहे पीर बोतार आहिनि, जागीरदार आहिनि, रईस आहिनि, मीर आहिनि, उन्हनि सां न पुॼी सघंदासीं। उन्हनि जी ताक़त कुझु बि न आहे। ख़ुदा जी ताक़त सां ॾिजो। उहे त अॼु कनि पिया, लेकिन ख़ुदा जी जेकी करणी आहे उहा बेआवाज़ आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि भाइरनि खां, अगरि तव्हां अॻियां अची उन्हनि जो हिमत अफ़ज़ाई, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई नथा करे सघो त उन्हनि जो ईअं हौसले खे केरायो न ऐं निकिरो, ख़ुदारा निकिरो, इंसाफ़ जे लाइ निकिरो। मुंहिंजी गुज़ारिश आहे भाइरनि खां न, सिर्फ़ु भेणुनि खां बि गुज़ारिश आहे, जेके मूंखे मायूं, जेके मूंखे औरतूं, हिन यंग जनरेशन जूं जेके मायूं मूंखे ॾिसी रहियूं आहिनि, उन्हनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे निकिरो, रोडनि ते निकिरो ऐं इन न्याणी जे लाइ इंसाफ़ जी घुर करियो। छाजे लाइ? आख़िर मूं वांगुरु तव्हां बि निकिरो, छो त तव्हांजो जेको आवाज़ आहे
उहो वॾी अहमियत रखे थो। उन न्याणी जे खून सां इंसाफ़ कराइण में, उनजे माइटनि खे सहारो ॾियण में वॾो किरदारु अदा कंदो। त मुंहिंजी गुज़ारिश आहे, ख़ुदारा मां हथ ॿधी गुज़ारिश कंदमि त निकिरो, रस्तनि ते निकिरो, रोडनि ते निकिरो, ऐं ख़ुदारा पंहिंजो आवाज़ बुलंद करियो ऐं उन्हनि बेआवाज़ माइटनि जी आवाज़ बणिजो। मां हथ ॿधी हिकु दफ़ो ॿीहर गुज़ारिश कंदमि त महिरबानी करियो, निकिरो, रोडनि ते निकिरो, ॿाहिरि निकिरो, पंहिंजी आवाज़ बुलंद करियो, हिन न्याणी खे इंसाफ़ ॾियारियो। जस्टिस फॉर फातिमा। थैंक यू सो मच। मुंहिंजी हिन वीडियो खे शेयर कंदा ताकी इहो मुंहिंजो मैसेज वधीक खां वधीक माण्हुनि वटि पुॼी सघे। थैंक यू।